नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी परोवेज अहमद बलूच पारां ज़िले जे अवाम जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि खे फौरी तौर ते हल करण लाइ शहरनि तोड़े ॿारड़नि जे इलाइक़े में खुली कचहरियूं मुनक़िद करण जो शेड्यूल जारी कयो वियो आहे। ईंदड़ हफ़्ते ज़िले जे 3 हंधनि में खुलियल कचहरियूं मुनक़िद कयूं वेंदियूं। शेड्यूल मूजिबि खुलियल कचहरी जी बाक़ाइदगी शुरूआत ईंदड़ हफ़्ते 15 जनवरी अंगारे जे ॾींहुं उडेरो लाल स्टेशन टाउन कमेटी ऑफिस में सुबुह जो 11 बजे खां कई वेंदी, जंहिंखां पोइ शहर जो दौरो पिणु कयो वेंदो। 17 जनवरी ख़मीस जे ॾींहुं ते यूनियन काउंसिल ताजपुर, जॾहिं त 19 जनवरी छंछर जे ॾींहुं बाव खान पठण में खुलियल कचहरी मुनक़िद करे अवाम जा मसइला ॿुधण सां गॾोगॾु लाॻापियल शहरनि जा दौरा पिणु कया वेंदा। डिप्टी कमिश्नर मटियारी परोवेज अहमद बलूच, असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार कारन ऐं बल्दियाती इदारनि, पुलिस, पब्लिक हेल्थ, हेस्को, सिहत ऐं तइलीम खाते समेत सभिनी लाॻापियल इदारनि जे ऑफिसरनि खे खुलियल कचहरी में पंहिंजी मौजूदगी खे यकीन बणाइण लाइ लेटर लिखी हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी अवाम खे खुलियल कचहरी में वधि खां वधि शिरकत करे पंहिंजा मसइला ॿुधण जी अपील कई आहे त जीअं उन मसइलनि खे बिना देर हल करण लाइ उपाउ वरिता वञनि। हिन वधीक चयो त पूरे ज़िले जे हर हिकु नंढे तोड़े वॾे शहर में खुलियल कचहरी मुनक़िद करण जी रिथाबंदी कई वई आहे त जीअं अवाम जा मसइला संदन दर ते हल कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।